अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। रब साईं जो करम नवाज़ियूं जै पंहिंजे फज़ल ऐं करम सां हिन सुहिणे प्रोग्राम में अचण जी सआदत नसीब फरमाई। अल्लाह पाक खां दुआ है त अल्लाह ताला सभिनी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजी रज़ा जे ख़ातिर पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करण फरमाए। नाले सां शेख अब्दुल्ला अल्लाह ताला उन्हनि जी इज़्ज़त औलाद में भी बरकत अता फरमाए। सच पुछो कहीं भी कम में हथ विझबो आ, सिंधीअ में पहाको आ त गप में घिरबो आ त फेंग नहीं इन्हनि खां न डिॼबो आ। कमियूं कोताहियूं इंसान खां थींदियूं आहिनि, पर माण्हू कंहिंखां राज़ी हुजनि इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला पाण में इख़लास पैदा करे, पोइ लौमत लाइम उन जी परवाह न आहे। खोड़ माण्हू असां ते बि आङुरियूं खणंदा आहिनि, को माण्हू कंहिंखां बची नथो सघे। जेकॾहिं बचे हाँ का ज़ात त उहा इमामुल अंबिया जी ज़ात बचे हाँ, पर साईं जन सां बि माण्हुनि पूरो साथ न निभायो। एतिरे ताईं जो इमामुल अंबिया खे दीन जे ख़ातिर नंढनि ॿारनि खां पत्थर हणाया। इमामुल अंबिया जे जिस्म अतहर मां खून मुबारक वही चुको। माना इहो सभु दीनी मामले में, दीन जे मामले में माण्हू सभई ख़ुशि हुजनि, मां सम्झां थो मुश्किल आहे। पाण में इख़लास पैदा, पाण में सच्चाई हुजे, पाण में चालाकी ठगी न हुजे, बाक़ी अल्लाह ताला त बाने के ॾिसे थो। इंशाअल्लाह मां दुआ थो कयां मोहतरम भाउ अब्दुल्ला खे। वॾी ॻाल्हि मुबारक उन खे इहा त पंहिंजे धर्म खे छॾे इस्लाम में, अल्लाह खां दुआ आहे त वरी इस्लाम में बि अल्लाह ताला हुनखे नवाज़ियो आहे। पंहिंजे वस आहार वित आहार जेको कमु अल्लाह ताला हुन खां वठे थो, मां सम्झां थो सआदत मंदी आहे। अॼु केरु कंहिंजे लाइ भॼे डुक थो करे, ॾाढो ॾुखियो। पोइ बि हेॾा सारा प्रोग्राम, हेॾा शादियुनि जा मामला, हेॾा इस्पतालुनि जा मामला, जेतिरे ताईं मां ॾिठो आहे त शायदि को ॾींहुं हुनजो घर मुश्किल हुजे। ॾींहुं राति इन्हनि कमनि में आहे। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शला उनखे अञा बि इख़लास सां नवाज़े। अॼोको प्रोग्राम बि इन हवाले सां, मां नंढड़ो हुयुसि, अल्लाह जी फज़ल थियो, अल्लाह जी चूंड थींदी आहे। कॾहिं कॾहिं इहे अंदाज़ बि अजीब क़िस्म जा आहिनि। नंढड़े खां वठी अल्लाह ताला हिन मैदान ते आंदो, नंढो 12-13 साल जी उमिरि में 1970 जी इलेक्शन मथां अची वई। 1969 में मां शेर ॻाइणु शुरू कया था। 1970 में खोड़ माण्हू अहिड़ा ॼाया ई न हूंदा। 1970 में इलेक्शन थी, जमियत उलमा इस्लाम उन इलेक्शन में भरपूर हिस्सो वरितो। उहा इलेक्शन का अजीब इलेक्शन हुई। मां भी नंढो हुउसि। हज़रत मौलाना बदरुद्दीन फुलपोटरो अल्लाह ताला उन्हनि जे क़बर जे मथां किरोड़ा रहमत जामिया नाज़िल फरमाए। हज़रत मौलाना मुफ्ती हबीबुल्ला शेख कराची वारा अल्लाह ताला उन्हनि जे क़बर जे मथां भी किरोड़ा रहमत जामिया नाज़िल फरमाए। असांजे खैरपुर ज़िले में इहे 2 जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ खां मेंबर हुया, हिकिड़ो क़ौमी सीट ते, हिकिड़ो सूबाई सीट ते। क़ौमी सीट ते मौलाना बदरुद्दीन साहब, सूबाई सीट ते मौलाना हबीबुल्ला मुफ्ती हबीबुल्ला शेख साहब, बही अल्लाह के प्यारा थी चुका आहिनि। हाणे मां इहो दौर आहे त इलेक्शन में मां वरक़ में उन्हनि सां गॾु हलां थो। जीप में लाउड स्पीकर लॻल आहे, मां वेठो आहियां। अनाउंसमेंट करण वारो अनाउंसमेंट करे थो त जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ खां ही आलिम सुहारा तव्हांजे आॾो मेंबर जे हैसियत सां बीठा आहिनि, पंहिंजो क़ीमती वोट इन्हनि खे ॾेई कामयाबु कयो। वरी उहो बस थो करे त वरी महक मुंहिंजे हवाले। हाणे पहिरियों थो मां अचां लाउड ते, मां शेर पियो जूंगारियां त मुस्लमान ॾियो वोट क़ुरान खे, मुस्लमान ॾियो वोट क़ुरान खे, बचायो अदा पंहिंजे ईमान खे। सच पुछो इहो 70 वारो दौर ईअं महसूसु थींदो, चिजाए कि मां नंढो हुउसि, पर ईअं महसूसु थींदो त विख वॾे अजुर जे कम में हलूं था। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला उहो पूरो बि क़बूल फरमाए। पोइ हिकिड़ो ॿियो शेर हुयो, उहो त मुबारक मुबारक भली ऐं प्यारा, जमीयत जा हामी बदरुद्दीन प्यारा। परियों सखर जे इलाइक़े में हज़रत साईं ॿेर वारा बीठल हुया,
उन्हनि जे लाइ बि इहो शेर हुयो त मुबारक मुबारक भली ऐं प्यारा जमीयत जा हामी साईं ॿेर वारा। पोइ हेॾे मुफ़्ती हबीबुल्ला शेख मरऊं मूंखे यादि आहे त जीप में वञूं पिया, मुफ़्ती हबीबुल्ला शेख कराची वारा। पोइ मूंखे चऊं त हाणे इनखे मटाए वरे हीअं था कयूं, मुबारक मुबारक भली ऐं प्यारा जमीयत जा हामी बदरदी न प्यारा। इहो शेर बि ॻाइनि। ॿियो शेर हुयो उन इंतिखाबी निशान हो उन दौर में जमीयत उलमा इस्लाम जो खजीअ जो वणु। छा बा? खजीअ जो वणु। उहो ॿोलो हुया त खजीअ जो वणु अदा मोमिन जमीयत जी निशानी थी। 1970 वारी इलेक्शन में जमीयत उलमा इस्लाम जो इंतिखाबी निशान हुयो खजीअ जो वणु। शेर ठहियल हुयो त खजीअ जो वणु अदा मोमिन जमीयत जी निशानी थी। दुनिया में दोस्त इन वण जे ॿियो वणु कोन शानी थी। रखियो ऐं खोलियो रोज़ो रसूलुल्लाह खुजूरनि सां, रखियो ऐं खोलियो रोज़ो रसूलुल्लाह खुजूरनि सां। मके जे शहर जे अंदरि इहो मेवो ऐं मानी थी। मके जे शहर जे अंदरि इहो मेवो ऐं मानी थी। चे नबीअ ख़ुतबे अंदरि जॾहिं छॾी हुई टेक इन वण जी, रुनो हो ज़ार ज़ारों वणु सहाबा जी ज़ुबानी थी। खजीअ जो वणु अदा मोमिन जमीयत जी निशानी थी। दुनिया में दोस्त इन वण जे ॿियो वणु कोन शानी। इहो शेर हुयो उन दौर में। हलंदे क़ौमी इत्तिहाद जो दौर आयो, वरी पोइ अल्लाह ताला उन में बि मौक़ो ॾिनो। उन क़ौमी इत्तिहाद जे दौर में हुयो इंतिखाबी निशान क़ौमी इत्तिहाद जो हुयो हर। अॻे पुराणे वक़्त में ॾांदनि सां काइबो हो हर, हाणे त ट्रैक्टर थी पिया न। पुराणे वक़्त में उन ते शेर बणायोसीं, मूंखे यादि आहे हज़रत साईं दरख़्वास्त थी मोहम्मद अब्दुल्ला दरख़्वास्त। अल्लाह ताला उन्हनि जे क़ब्र जे मथां करोड़ा रहम जमी नाज़िल फरमाए। सखर में आया, बाज़ार में वॾो जलसो हुयो, टीन जो हर ठाहियो, टीन जो इहो वॾो स्टेज आॾो हर। पोइ मूंखे वारो मिलियो, हज़रत साईं दरख़्वास्ती बि वेठा, मूंखे वारो मिलियो। मां शेर पढ़ियो हुउमि त क़दुरु करियो अदा हारी ठपो हर ते हयूं वञो, क़दुरु करियो अदा हारी ठपो हर ते हयूं वञो। वफ़ा जी हीअ घड़ी आहे वफ़ादारी कयूं वञो। क़दुरु करियो अदा हारी ठपो हर ते हयूं वञो। वफ़ा जी हीअ घड़ी आहे वफ़ादारी कयूं वञो। उन में तो जंहिंजो खाइन तंहिंजो गाइन इहे थी मुड़ुस गैरत सां। छो हर काहींदा तॾहिं त पोख थींदी नी। जंहिंजो खाइन तंहिंजो गाइन इहे थी मुड़ुस गैरत सां। ऐं कमु निकितो ढखणु विसरियो न अहिड़ी पग ॿधियूं वञो। ऐं कमु निकितो ढखणु विसरियो न अहिड़ी पग ॿधियूं वञो। कॾहिं इहो दौर हो। वरी पोइ हिते सां दौर आयो किताब जो। वरी चोसे ख़ुदा जे महिरबानीअ सां खटी वियो किताब आहे या जमीयत जो निशान किताब। बहरहाल इहे मरहला हुया जेके जाॻींदे जाॻींदे अॼु ॾींहुं तव्हांजे आॾो। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला मुंहिंजे पोरे खे बि पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए। मां सम्झां थो को मौज़ू मुश्किल हुजे जंहिंखे मां न ॻायो हुजे। कॾहिं मां ॻायुमि त पाड़े सिरनि सां जग में जेके चङा हलनि था। कीअं? पाड़े सिरनि सां जग में जेके सुठा हलनि था, पाड़े सिरनि सां जेके जग में सुठा हलनि था। अल्लाह ऐं नबीअ खे, अल्लाह ऐं नबीअ खे माण्हू उहे वणनि था। पाड़े सिरनि सां जेके जग में सुठा हलनि था। आका चयो अगर का भाॼी चङी पचायो, आका चयो अगर का भाॼी चङी पचायो। पाड़े सिरनि उन में पाणी घणो मिलायो। उन मां ॾियो उन्हनि खे पाड़े में जे रहनि था। उन मां ॾियो उन्हनि खे पाड़े में जे रहनि था। अल्लाह ऐं नबीअ खे, अल्लाह ऐं नबीअ खे माण्हू उहे वणनि था। पाड़े सिरनि सां जेके जग में सुठा हलनि था। कॾहिं पाड़े सिरनि जो बयान त कॾहिं न्याणियुनि विहारण जो बयान, कॾहिं मौत हयातीअ जो बयान, कॾहिं अल्लाह जे हमद ऐं तारीफ़, कॾहिं इमामुल अंबिया जी मदह ऐं सना, कॾहिं सहाबा जी मनक़ब, कॾहिं अहल बैतन जो शान। माना हर मौज़ूअ ते मां सम्झां थो को मौज़ू मुश्किल हुजे जंहिंखे मां छॾियो हुजे। तव्हां त एतिरे ते थियो जो हिकिड़े ॻाइणे चयो त असां मस्तऊं पंहिंजे जवानीअ में, असांजो ॿियनि सां छा वञे, असांजो सिर लॻे मैखाने सां।
छाजे सिर लगे मैखाने उन ही अंदाज में अल्लाह ताला मुखो चौरायो छा चए चेम त पेर खणो पंहिंजा तूं मस्जिद ॾे सोच समझी हल तूं ज़माने में छा रखियो आहे मैखाने में छा रखियो आहे मैखाने में पेर खणो पंहिंजा तूं मस्जिद ॾे सोच समझी हल तूं ज़माने में छा रखियो आहे मैखाने में चयूं ते असहाब जा मां थो वेरी ॾिसां दिल कीने सां तिन जी थो मेरी ॾिसां कुफुर उन आस्ताने में ॿियो छा रखियो आहे मैखाने में कॾहिं इहो जान कॾहिं वरी चयुमि त शल मदीने पार ॾे क़ादिर मुंहिंजी क़िस्मत करे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे शल मदीने पार ॾे क़ादिर मुंहिंजी क़िस्मत करे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे कॾहिं ईअं चयो हाँ भा माशाअल्लाह शल मदीने पार ॾे क़ादिर मुंहिंजी क़िस्मत करे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे ओ हिन दे सखे हिन वे सखे घोरियां मोहम्मद घोट तां हीस को सारो करियां कुर्बान नबीअ जे नोट तां जंहिं नबीअ जे इश्क में थे थुड़ रुनो सुडका भरे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे कॾहिं इहे ॿोल पे ॿोलियमि कॾहिं चयमि पे छा चयमि शान मदीने वारे जो मां कीअं समायां लफ़्ज़नि में मूंखे कहिड़ी ताक़त जो थे मूंखे कहिड़ी ताक़त जो थे मूंखां सारह अखरनि में शान मदीने वारे जो मां कीअं समायां लफ़्ज़नि में हेठ तॾे ते वेही जंहिं इस्लाम पुॼायो हर पासे हेठ तॾे ते वेही जंहिं इस्लाम पुॼायो हर पासे ताक़त हूंदे सूंदे भी जंहिं ताक़त हूंदे सूंदे भी जंहिं कोन गुज़ारियो महलनि में शान मदीने वारे जो मां कीअं समायां लफ़्ज़नि में कॾहिं इहो जान कॾहिं सहाबा खे पे ॻाइनि त अबू बकर जेके चाहिनि तोखे तिन सदाई ख़ैर हुजे परवर ॾींदुनि पांद पनाह जो जाॾे उन्हनि जो पेर हुजे अबू बकर कॾहिं पे चयमि त शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पांजी प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सचे दीन जे खातिर शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन कॾहिं इहा बोल कॾहिं पे चम जागो जागो कलमे वारो निंड छॾे ॾियो प्यारी जागो जागो कलमे वारो निंड छॾे ॾियो प्यारी रोज़े रखण जो वक़्तु थियो आ हाणे कयो होशियारी जागो मोमिनो हो जागो मोमिनो कॾहिं पे इहे बोल अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला बाक़ी हयाती बिशल इन राह में गुज़ारे हाणे बोल कहिड़ा थो बोलियां हाणे बोलियां थो त नात नबीअ जी लिखंदे पढ़ंदे गुज़रे मुंहिंजी हयाती
नात नबी जी लिखंदे पढ़ंदे गुज़रे मुंहिंजी हयाती शाल निभाया नी नबी सां जंहिंसां दिल मूं लाती दोस्तो दुआ कयो दोस्तो दुआ कयो हो मूंखे दुआ कयो लफ्ज़ प्यारा सोना सोना मूडे अचन सब सुरकी लफ्ज़ प्यारा सोना सोना मूडे अचन सब सुरकी शेरन में से मोतिन वांगुर पोया मुर्की मुर्की शेरन में से मोतिन वांगुर पोया मुर्की मुर्की पैगंबर जे परवानन जी ठारिया हर एक छाती दोस्तो दुआ कयो दोस्तो दुआ कयो हो मूंखे दुआ कयो नात नबी जी लिखंदे पढ़ंदे गुज़रे मुंहिंजी हयाती शाल निभाया नी नबी सां जंहिंसां दिल मूं लाती दोस्तो दुआ कयो दोस्तो दुआ कयो हो मूंखे दुआ कयो हाणे 50 साल थी विया पूरा गाईंदे ॾींहुं राति कंहिंमहिल किथे कंहिंमहिल किथे ॾींहुं राति सफ़र में अल्लाह खां अर्ज़ु आहे त रब शल मुंहिंजे इन पोरे खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए खोड़ लाहा चाढ़ा आया खोड़ एतिराज़ात आया खोड़ वाक़ियात बकिया पर अल्लाह तबारक व तआला अञा ताईं पंहिंजे हिफ़ाज़त में रखियो आहे उन ई रब खां दुआ आहे त शल अॻिते बि उन खे पारत आहे बाक़ी हयाती हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो लिखंदा आहिनि मरण जो टाइम हुयुसि क़रीब पोइ हुकुम आहे त मौत जे क़रीब जेको हुजे उन जे पासे में वेही कलमो ॾाढियां पढ़जे त मन उन जे आवाज़ कन ते पहुचे वो भी कलमो पढ़ी पे अल्लाह के रसूल फरमाए तो जंहिंजो आखिरी कलमो ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नत ये जन्नत में वेंदो हिकिड़ो आखिरी बियो पाण ईअं बि फरमायो त मन काल ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नत उम्मीद आहे इंशाअल्लाह ईअं बि थींदो जंहिं बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो आहे अॻे पोइ इहो कलमो उनखे जन्नत खे छिके ईंदो इहे थोरियूं तकियूं ग़लतियूं सलतियूं अल्लाह तबारक व तआला माफ़ फरमाईंदो इहा ॻाल्हि पोइ उन बुज़ुर्ग खे पंहिंजा पुट पिया चवनि त बाबो कलमो पढ़ अबू कलमो पढ़ ये चइजे न वो ये पिया चवनि त हो पियो चवे त अञा न छा पियो चवे हो चवनि पिया मरण वारे टाइम ते त अबा कलमो पढ़ हो चए पियो त अञा न हे परेशान थी विया त हे अञा न थो करे कलमे जे लाइ अचानक इफ़ाक़ो थी वियो आज़ाद थी वियो सकरात टरी वई होश अची वियो होश अचण खां पोइ औलाद चएसि पियो त बाबा असां ॾाढो ॾुखाइता थी पियासीं जॾहिं तूं चवीं पिया त कलमो पढ़ चवीं पियो त अञा न ॾाढो ॾुख पियो थिए त अलाए अबो इन हालत में न वेंदो तॾहिं उन्हनि बच्चनि खे चयो त पुट मूंखे तव्हांजी ॻाल्हि त कोन थी यादि अचे पर मुंहिंजे आॾो शैतान अची बीठो पोइ मूंखे ॾिसी करे चए पियो त यार तुंहिंजा भाग भला आहिनि जो तूं मुंहिंजे चंबे खां बची वई हाणे मौत ईमान ते थिए थो मरे थो मूंखां बची वई तॾहिं मां चवांसि पियो त अञा न अञा जीअरो हां मतां तूं का चालाकी करे पछाड़ीअ में मुंहिंजे ईमान खे ख़तरो ॾेई वञे अल्लाह खां दुआ आहे त मुंहिंजी जेकी हयाती आहे शल अल्लाह ताला पंहिंजे हिफ़ाज़त में रखे अञा ज़िंदा आहियां माण्हू तारीफ़ करनि था तारीफ़ वणंदी इंसान खे आहे पर अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला वॾाई तकबर खां बचाए साईं शेख साहब भी चयो त कुछ पंहिंजे उन मुतलिक़ ॿुधायो अचानक मूंसां बि कुछ ॾींहंनि खां हिकिड़ो अजीब हादसो थी पियो असांजे सिंध धरतीअ जो बहितरीन शाइर इस्लाम ईअं खणी सम्झो त मां छा उन जी ॻाल्हि कयां हिकिड़ो सालिह इंसान मोहतरम शाइर इस्लाम अब्दुल हफ़ीज़ उलरो अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जमीन नाज़िल फरमाए अचानक उन्हनि जी वफ़ात थी वई उन जे वफ़ात मूंखे बि ॾाढो ॾुखाए विधो हालांकि शेर कुछ चयो न माउ खे तूं न रंजाईंदो कर मात हस्ती वॾी आहे उलरा हफ़ीज़ आहे भागनि वारो इहो उलरो हफ़ीज़ खोड़ सारा सहाबा चई ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि ते तौबा करे माहौल ते मदीनतुल मुनव्वर में रूह खे राहत मिली आहे मुस्तफ़ा जे शहर में इहो ठाहीं बि उते मदीने पाक में वेही वरी अल्लाह ताला मूंखे मौक़ो ॾिनो त मां इहो पनो खणी इमामुल अंबिया जे रोज़े अतर जे साम्हूं पधर ते वेही पहिरियों शुरूआत इन शेर जी उते कई वो अचानक असां खां जुदा थी वियो अल्लाह खां दुआ था कयूं त अल्लाह ताला शला उन जे क़बर ते बि रहम जा मींहं नाज़िल फरमाए बसि हाणे टाइम घणो थी वियो तव्हां मां घणो कुझु सोचियुमि पे पर न हाणे टाइम सफ़ा अहिड़ो थी वियो आहे जो मूंखे बि ॾुख थो थिए जो तव्हांखे एॾो इंतज़ारु करायां बसि उन जे चंद सिटूं उन जूं ॿुधायूं
आखिरी उन्हें मच कचहरी कराई मुझे मुतालिक जी अज साईं शेख साहब ये अला छा था अंग्रेजी लफ्ज़ चवन जोबली अला मां न जाना जोबली के या जोबली छा है हुन चो तो मच कचहरी ते रूह रिहान यो भी को शायद को एकड़ो लफ्ज़ आड़ो उन्हें कराई वो 2 हफ्ता खन अग में उन्हें में एकड़ो शेर वो दने वो चई त सही मां शेर त मां ठायो आ पर यो मां तहां जे हवाले तो क्या यो हाने मुंजो शेर ना है अजु या मिलकियत तहां जी थी वई मामलो मुंजो अग में असांजे मोहतरम सोहराब गोपांग तहां जे जामशोरे जो आ उन्हें भी मुझे पूरी जिंदगी की अक्कासी कई 50 उन्हें भी ये चयो त गाईंदे सना उसरी विया 50 वरह गुजरी विया से नक्श अंदर उकरी विया 50 वरह गुजरी विया वो शेर भी मुझे रिकॉर्ड ते आहे ऐं ही शेर भी बे अंदाज में रिकॉर्ड थिया पर अज मां उन्हें मरहूम के याद कंदे वरी उन्हें जो भी थोरायतो थियां तो उहे बोल उन्हें वारा अक्कासी मुंजी चवां तो थोड़ो तवज्जो मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुजरी वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुजरी वई हमद चवंदे नात चवंदे हमद चवंदे हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुजरी वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुजरी वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुजरी वई इनकलाबी शायरी के जुर्रती आवाज में इनकलाबी शायरी के जुर्रती आवाज में बातिलन के चोट दींदे बातिलन के चोट दींदे अध सदी गुजरी वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुजरी वई हमद चवंदे नात चवंदे हमद चवंदे हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुजरी वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुजरी वई कदह सांघड़ कदह कंबर सुबह घर में शाम थर में कदह सांघड़ कदह कंबर सुबह घर में शाम थर में ये सफर में हलंदे हलंदे ये सफर में हलंदे हलंदे अध सदी गुजरी वई मुस्तफा जी नात पढ़ंदे अध सदी गुजरी वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुजरी वई हमद चवंदे नात चवंदे हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुजरी वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुजरी वई वाज़ सां गॾु नात जलसन जीत हूंदी सूहा वाज़ सां गॾु नात जलसन जीत हूंदी सूहा आलिमन सां उथंदे वेहंदे आलिमन सां उथंदे वेहंदे अध सदी गुजरी वई मुस्तफा जी नात पढ़ंदे अध सदी गुजरी वई हमद चवंदे नात चवंदे हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुजरी वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुजरी वई वक्त कहिड़ो भी हुजे हालात कहिड़ा भी हुजन वक्त कहिड़ो भी हुजे हालात कहिड़ा भी हुजन हक जो आवाज़ ॾींदे हक जो आवाज़ ॾींदे अध सदी गुजरी वई मुस्तफा जी मदह पढ़ंदे अध सदी गुजरी वई
हमद चवंदे नात चवंदे हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई अणगणिया एहसान आहिनि पाक परवर जा सदा अणगणिया एहसान आहिनि पाक परवर जा सदा इश्क अरबिया मंझ रहंदे इश्क अरबिया मंझ रहंदे अध सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई हमद पढ़ंदे नात चवंदे अध सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई मान मिलियो मुस्तफ़ा जे नात जे मान मिलियो मुस्तफ़ा जे नात सदके अणमयो मान मिलियो मुस्तफ़ा जे नात सदके अणमयो नातिए गुलशन में जीअंदे नातिया गुलशन में जीअंदे अध सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी नात पढ़ंदे अध सदी गुज़री वई हमद चवंदे नात चवंदे हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई आहे खुशबख्ती इहा इमदाद जी अब्दुल हफीज आहे खुशबख्ती इहा इमदाद जी अब्दुल हफीज नात जे दुनिया में ईंदे नात जे दुनिया में ईंदे अध सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला तकब्बुर ऐं वॾाई खां नंढड़े खां वठी रब साईं चूंड कई मूंखे रब में उमेद आहे त इंशाअल्लाह मुंहिंजो पोरियो क़बूल आहे अल्लाह जे दर हूअं बि पाण फरमाए त आना इंद ज़न अब्दी महबूब दस उम्मतन खे त जहिड़ो मूं में गुमान कंदा मुंहिंजो अल्लाह में उमेद आई आहे गुमान इहो आहे त इंशाअल्लाह रब मुंहिंजे पोरे खे क़बूल कयो आहे ऐं क़बूल कंदो हर हिकु अंदाज़ में ॿुधायमि तव्हांजे आॾो बिरोही जुदा बलोची जुदा इंग्लिश जुदा फारसी जुदा अरबी जुदा उर्दू जुदा सिराइकी अरबी में चेम हिकिड़ो शेर कहिड़ो हसनैन करीमैन मौलाना अब्दुल्ला चांडा चई ला हुस्न बिला हसन ला नजर बिला आइन ला हुस्न बिला हसन ला नजर बिला आइन ला बुद्द मिन हुसैन ला बुद्द मिन हुसैन ला बुद्द मिन हुसैन ला बुद्द मिन हुसैन ला हुस्न बिला हसन ला नजर बिला आइन ला बुद्द मिन हुसैन ला बुद्द मिन हुसैन सिबतन नबी आल नबीयुम व अलीयन सिबतन नबी आल नबीयुम व अलीयन हसनैन हसीनैन शबीरैन नज़ीरैन हसनैन हसीनैन शबीरैन नज़ीरैन ला हुस्न बिला हसन ला नज़र बिला ऐन ला बुद्द मिन हुसैन ला बुद्द मिन हुसैन के इमरोज़ मुरादम दाद खुदा तो शुक्र कयां दिल साण अदा इमरोज़ मुरादम दाद खुदा तो शुक्र कयां दिल साण अदा हर तरफ से आती है सदा अल ईद अता मन अहल नई इनाम बुदम मन अहल नई इनाम बुदम ही खास खुदा जो आहे करम अब दूर होए सब दर्द अलम अर्रोह दना वल गम फना
इमरोज मुरादम दाद खुदा तो शुक्र कया दिल साण अदा हर तरफ से आती है ये सदा अल ईद अता अल ईद अता दिलड़ी निमाणी को मदीने है जावना दिलड़ी निमाणी को मदीने है जावना मदीने है जावना वल नहीं आवना दिलड़ी निमाणी को मदीने है जावना सराकी चाहिए खत्म नबूवत ओ नाजी हाजिब न सरवर पाबो खत्म नबूवत ओ नाजी हाजिब न सरवर पाबो कल महने न शदा बारे रहमत नादर पाबो मदनी मुस्तफा हो मदनी मुस्तफा चार मकुंडा मेहर न रंगे रूहे राहत मिला चार मकुंडा मेहर न रंगे रूहे राहत मिला इन्ना आतैना कल कौसर ख्वाजा रहबर पाबो मदनी मुस्तफा हो मदनी मुस्तफा निंदानी गिंदानी फिज़माज़े खिदमत खन्नानी निंदानी गिंदानी फिज़माज़े खिदमत खन्नानी जन्नत रब थायर खुदे शरमाज़ा फिज़ो फज़ शोज़ानी निंदानी गिंदानी फिज़माज़े खिदमत खन्नानी मारवा मदीना मेरा मदीना मारवा मदीना मेरा मदीना दिल दे में लौट गए लोग भी मदीना मारवा मदीना मदीना नवाब थे मक्का गुल गुलाबी मदीना नवाब थे मक्का गुल गुलाबी थे लोग लाजवाब थे मोती मदीना मारवा मदीना मेरा मदीना दिल दे में लौट गए लोग भी मदीना मारवा मदीना अल्लाह को दुआ है अल्लाह ताला तमाम के बेअर्ज तो कया अल्लाह ताला को दुआ है अल्लाह ताला बाकी हयाती बे इखलास सा सच्चाई सा इमाम अल अंबिया जे मदह सना में वक्त गुजारण जी तौफीक अता फरमाए अल्लाह को दुआ है अल्लाह ताला सभी के इमाम अल अंबिया जी सही नमूने से ताबेदारी नसीब फरमाए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।